पंहिंजा वरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो ड्रामो हिकु ज़बरदस्त हाणे मोड़ ते पहुतो आहे, छो त टें स्पेर में कुझु नवादार अदाकार बि एंट्री हणंदा। ॿियो तव्हांखे हिकु ज़बरदस्त ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त ड्रामो हिन मोड़ ते पहुतो त आहे, लेकिन हाणे जेको आहे एको थींदो, कंहिंजो जाबर हसीना ऐं रुंडे वारनि जो एको थींदो, इहे पाण में हिकु थी वेंदा। पोइ हीउ जेको आहे सांवल लाइ मुसीबत बणिजी वेंदा। सांवल खे फ़िलहालु वक़्ती तौरु फ़ाइदो इन लाइ मिलियो आहे त हू दुश्मन पाण में हिकु न आहिनि, हिकु ॿिए जा दुश्मन थिया बीठा आहिनि। छो त रुंडो जाबर जा पेर कढणु चाहे थो, जाबरो जेको आहे रुंडे जा पेर कढणु चाहे थो, हसीना जाबरे खां तंग आहे, रुंडे खां तंग आहे, छो त हू पैसा वठंदा आहिनि, इन खे ब्लैकमेल कंदा आहिनि। बहरहाल जीअं कीअं ड्रामो हाणे न्यू जो आहे ठिकाना स्पेन में जीअं दाख़िल थियो आहे, तव्हांखे हिन जी कहाणी चेंज थींदी ॾिसण वटां नज़र ईंदी। दोस्तो जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट तव्हांखे सुठी लॻी महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ अव्हां जो ई पंहिंजो चैनल आहे, हिन ते अव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स लगातार मिलंदा पिया अचनि।